अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तव्हांजो ख़ुशि आमदीद आहे क़ुरान यूनिवर्स में, जिथे असां क़ुरान जे तर्जुमे जी कोशिशि करे रहिया आहियूं ऐं क़ुरान खे सम्झण जी हिकिड़ी कोशिशि करे रहिया आहियूं। इन सब प्रीवियस वीडियोज़ में असां जेको आहे 6 रुकू जेके आहिनि उहे सूरे बकरा जा पढ़ी चुका आहियूं, उनजो तर्जुमो करे चुका आहियूं। अॼु असां 7 रुकू खे पढ़ण ऐं सम्झण जी कोशिशि कंदासीं। ऐं कई दफ़ा चई चुको आहियां, क़ुरान जेका आहे उहा किताब आहे सम्झण जी। हिन में अलाह साईं असांजे लाइ सबक़ लिखिया आहिनि ऐं असांजे लाइ ज़िंदगी गुज़ारण जा सही तरीक़ा असांखे ॿुधाया आहिनि। अॼु जे हिन सेशन में असां सूरे बकरा जो उहो पढ़ंदासीं सेक्शन, उहो हिसो पढ़ंदासीं जंहिंमें बनी इसराइल जेके यहूद आहिनि, जेके मूसा अलैहिस्सलाम जी आखाणी हले पई, इन्हनि खे वठी निकितो आहे मूसा अलैहिस्सलाम इजिप्ट मां, मिस्र मां खणी हिननि खे वठी पासां गॾु निकितो आहे कि हिननि खे आज़ादी ॾियारे करे अलाह साईं हिननि जे लाइ दरिया बि खोलियो। असां प्रीवियस सेशन में पढ़ियो कि अलाह साईं हिननि जे लाइ खाधा बि आसमान मां मोकिलींदो हो। ऐं अॼु ॾिसूं था कि इहे जॾहिं हिननि खे खणी निकिता अॻियां विया ऐं मूसा अलैहिस्सलाम जी 40 ॾींहंनि जी अलाह साईं सां मुलाक़ात रखियली। जॾहिं हुन मुलाक़ात ते वियो, वापसि आयो त ॾिठईं हीअ त वरी हिकिड़ो बछड़ो ठाहे करे सोने जो वेठा हुआ ऐं उन जी पूॼा पिया कया। वरी शिरक में पइजी विया, छो त हिननि जा दिमाग़ एतिरा ख़राब थी चुका हुआ इहा ग़ुलामी करे, पंहिंजो फ़िरौन जी ग़ुलामी करे, कि जेको आहे हिननि जो सुधरणु तमामु ॾुखी ॻाल्हि थी हुई, सख़्तु थी विया उन पंहिंजे रवैये में। ऐं इहो असांखे सम्झणु घुरिजे कि जॾहिं मुल्क कॉलोनाइज़ थींदा आहिनि ऐं पोइ जॾहिं उहे क़ौमूं उहे फ़ौजूं हली वेंदियूं आहिनि ॿाहिरि मुल्कनि जूं जिन्हनि उन्हनि खे कॉलोनाइज़ कयो, त हुते जा जेके लोकल माण्हू हूंदा आहिनि उहे वरी उन्हनि खे कॉपी करण जी कोशिशि कंदा आहिनि। जेके हुननि जा जेके माण्हू उन्हनि ते हुकूमत करे विया आहिनि, इहे बि उन्हनि जहिड़ा थियणु चाहींदा आहिनि। इन जी मिसाल बहितरीनु जेका असांखे पाकिस्तान में मिले थी। पाकिस्तान में जेको आहे अॼु सां 50 साल पहिरीं, 60 साल पहिरीं असां वटि ब्रिटिश जी हुकूमत हुई, ब्रिटेन वारा हुआ। त जॾहिं हू हलिया विया, अॼु सां 60 साल पहिरीं या 70 साल पहिरीं जॾहिं हू हलिया विया, त हुते जेके लोकल माण्हू हुआ जिन्हनि खे उहे छॾे विया, सुठी पोज़ीशन्स ते छॾे विया, सुठे उन्हनि खे खाराए पियाराए तयारु करे, उन्हनि खे ज़मीनूं ॿनियूं ॾेई ॿियनि माण्हुनि जी वठी करे, जेको आहे उन्हनि खे चाढ़े करे उन्हनि खे पंहिंजा हिकिड़े तरीक़े सां वफ़ादार माण्हू पुठियां छॾे विया। जॾहिं विया त पोइ उन्हनि माण्हुनि जेको आहे बिल्कुलु उहे ई हरकतूं कयूं जेके उन्हनि जा मास्टर्स कंदा हुआ, जेके पहिरीं कॉलोनाइज़र कंदा। त जेको ब्रिटिश जा जेके फ़ौजी कंदा हुआ त उहे असांजी फ़ौजनि करणु शुरू करे छॾियो। जेके ब्रिटिश जा जेके ऑफिसर्स कंदा त उहे असांजे ऑफिसरनि करणु शुरू करे छॾियो, जेके हूंदा आहिनि मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स में। त बिल्कुलु उन्हनि जी कॉपी कंदा हुआ, छो त हुननि जा ज़हन इन ते हिरी विया हुआ कि हिकिड़े इहे मास्टर क़ौमूं अचनि थियूं ऐं जेको आहे इन ई तरीक़े सां असां बि मास्टर थी सघूं था। इंसान जी हर वक़्तु इहा कोशिशि रहंदी आहे कि ॿियनि इंसाननि जे मथां मुंहिंजो कंहिं क़िस्म जो राज हुजे, पोइ चाहे उहो मस्जिद जो मौलवी हुजे, स्कूल जो को प्रिंसिपल हुजे, या कंहिं बि क़िस्म जो को बि डिपार्टमेंट हुजे, किथे बि हुजे, पर वधि में वधि इंसान जी कोशिशि इहा हूंदी आहे कि जे सर्कल में हू आहे, जिन्हनि माण्हुनि जे विच में हू आहे, उते हुनजी पोज़ीशन जेका आहे ऑथोरिटेटिव पोज़ीशन हुजे, हुनजी पोज़ीशन अहिड़ी हुजे, हुनजो मर्तबो अहिड़ो हुजे जो हू जेका ॻाल्हि चए उहा मञी वञे ऐं ॿुधी वञे। त उन सां इंसान खे जेको आहे हिकिड़ी वॾी तक़वियत मिले थी, वॾो सुकून मिलेसि थो। ऐं इहा ई हिकिड़ी जेका शइ आहे अलाह साईं इंसान मां कढणु चाहे थो, ऐं इहा क़ुरान खे पढ़ण सां असांखे सम्झ में अचे थी। हलो अॼु जो प्रोग्राम शुरू करूं था इंशाअल्लाह। आयत नंबर 60 खां पाण शुरू करूं था। इहो चैप्टर आहे बकरा, सूरे बकरा जो चैप्टर आहे, ऐं आयत नंबर 60 असां पढ़ूं था ऐं ॾिसूं था अलाह साईं छा पियो चवे हिन में। وَإِذِ اسْتَسْقَى مُوسَى لِقَوْمِهِ فَقُلْنَا اضْرِبْ بِعَصَاكَ الْحَجَرَ فَانفَجَرَتْ مِنْهُ 12 عَيْنًا قد علم كل أناس مشربهم
كلوا واشربوا من رزق الله ولا تعثوا في الأرض مفسدين. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وإذ استسقى موسى لقومه. त पोइ जेको आहे मूसा पंहिंजे क़ौम जे लाइ दुआ कई, अलाह साईं खे जेको आहे अपील कई, अलाह साईं सां हिकिड़ी घुर कई। फ़कुल नद्रिब बिअसाकल हजर, त हुन पाणी जे लाइ जेको आहे रिक्वेस्ट कई अलाह साईं खे। त अलाह साईं जेको आहे हुनखे चयो, अलाह साईं हुनखे चयो कि फ़कुल नद्रिब, तूं पंहिंजो जेको तुंहिंजी डंडी आहे हिन खे हण पथर ते। फनफजरत मिन्हु असनता अशरत आइनन क़द अलिम कुल्लु अनासिन मशरबहुम कुलू वशरबू मिन रिज़्क़िल्लाहि वला तासू फिल अर्दि मुफ़्सिदीन। अलाह साईं चयो कि तूं हण इहो पथर ते। त पोइ हुन मां छा थियो, जीअं हुन हयो हुन पथर ते, त हुन मां पहाड़ मां 12 जेको आहे चश्मा निकिरी आया, 12 चश्मा निकिरी आया पाणी जा, फ्रेश पाणी जा। हाणे तव्हांखे सम्झणो हूंदो कि इहो 12 जो नंबर किथां आयो। इहे याकूब अलैहिस्सलाम जा पुट हुआ जेके मिस्र विया हुआ। यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे घुरायो हो जॾहिं हुते कंडीशन सुठी थी वई। त 11 हिकिड़ा पुट हुआ, 12 जेको आहे यूसुफ अलैहिस्सलाम हो। त कुल मिलाए करे 12 भार हुआ पाण में। इन्हनि 12 भारनि जे जेके औलादूं निकितियूं बनी इसराइल में, इहे 12 कबीला ठही विया। हिननि पंहिंजो पंहिंजो ग्रुप ठाहे वरितो कि आउं फलाणी जी औलाद मां आहियां, ऐं फलाणी जी औलाद मां आहियां। हुआ ही सभु याकूब अलैहिस्सलाम जी औलाद मां। याकूब अलैहिस्सलाम तंहिंजे करे जेको आहे उनखे बनी इसराइलनि जे लाइ चऊं था कि ही याकूब जी औलादनि मां, याकूब अलैहिस्सलाम जी औलादनि मां इहे जेके आहिनि इहे यहूदी निकिता। ऐं इन्हनि जा जेके आहिनि 12 जेको आहे कबीला हुआ। त हिन अलाह जॾहिं मूसा अलैहिस्सलाम अलाह साईं खे चयो, अलाह साईं मूसा अलैहिस्सलाम खे चयो कि तूं इहा लकड़ी हण इन ते पहाड़ ते, ऐं हिन मां जेके 12 चश्मा निकिता। त हाणे हर कबीले वारनि खे ख़बर हुई कि हीउ चश्मो असांजो आहे, हीउ यूसुफ अलैहिस्सलाम जी औलाद जो आहे, ॿियो यूशा अलैहिस्सलाम जो, मतिलबु मुख़्तलिफ़ जेके हुनजा पुट हुआ उन्हनि जे नालनि जा जेके हुआ चश्मा, उहे सभु जेके आहिनि उहे हुते थी विया। पोइ अलाह साईं चयो मां पाणी निकितो, ऐं हर माण्हू खे कुल्लु अनास, माना सभु माण्हुनि खे ख़बर हुई कि कहिड़ो चश्मो इन्हनि जो आहे, किथां उन्हनि खे वञी करे पाणी पीअणो आहे। उहो हिन कबीले जो माण्हू ॿिए कबीले जे चश्मे मां कोन पीअंदो। वशरबू हुम कुलू वशरबू, अलाह साईं हुन मां जेको आहे चयो वञो ऐं पियो जेको आहे पंहिंजे पंहिंजे उन मां मिन रिज़्क़, इहो अलाह जी तरफ़ां रिज़्क़ आहे। पाणी जेको आहे, पाणी हर शइ जे, हर रिज़्क़ जी जेका बुनियादु आहे उहा पाणी आहे। पाणी वञे थो त अंब बि निकिरे थो, पाणी वञे थो त अन्न बि निकिरे थो, पाणी वञे थो त भाॼियूं बि निकिरनि थियूं, पाणी वञे थो त जेको आहे हर क़िस्म जूं दालूं बि निकिरनि थियूं। ठीकु आहे न। त इहो सम्झणु घुरिजे कि असल रिज़्क़ जेको आहे उहो पाणी आहे। पाणी वञे थो ज़मीन जे अंदरि त ई उन मां जेको आहे रिज़्क़ निकिरे थो। त अलाह साईं चयो कि खाधो पीतो जी शयूं निकिरनि थियूं। त पाणी बि जेको आहे हिकिड़ो वॾो रिज़्क़ आहे अलाह जी तरफ़ां, एतिरी वॾी नेमत आहे। इन जे बग़ैर जेको आहे इंसान ज़ात जी जेको आहे उहो हली कोन थो सघे। रिज़्क़ अलाह वला तासू, ऐं अलाह साईं चयो ॾिसो हिन में जेको आहे गड़बड़ न कजो ऐं नाफ़रमानी न कजो, ऐं अल अर्द मुफ़्सिदीन, ऐं हिन ज़मीन में फ़साद न फैलाइजो, माना पाण में झेड़ा झटा न कजो, हिक ॿिए जी ॻिची में न पइजो। इहो जेको आहे अलाह साईं हिननि खे जेका ताक़ीद कई इन पाणी जे बारे में। पोइ अचूं था हाणे उहा जेको आहे, पोइ हिननि अची करे वरी छा कयो, हाणे आयत नंबर असां पढ़ूं पिया 61। وَإِذْ قُلْتُمْ يَا مُوسَى لَن نَّصْبِرَ عَلَى طَعَامٍ وَاحِدٍ فادع لنا ربك يخرج لنا مما تنبت الأرض من بقلها وقثائها وفومها وعدسها وبصلها قال أتستبدلون الذي هو أدنى بالذي هو خير اهبطوا مصرا فإن لكم ما سألتم
وضربت عليهم الذلة والمسكنة وباءوا بغضب من الله ذلك بأنهم كانوا يكفرون بآيات الله ويقتلون النبيين بغير الحق ذلك بما عصوا وكانوا يعتدون. وَإِذْ قُلْتُمْ يَا مُوسَى لَن نَّصْبِرَ عَلَى طَعَامٍ وَاحِدٍ त हिननि चयो मूसा अलैहिस्सलाम खे, हिननि जेके 12 कबीले वारा हुआ यहूदी कबीले वारा, हिननि चयो मूसा खे त ॾिस हाणे असां सब्र नथो थिए, हिकिड़ी क़िस्म जो खाधो खायूं पिया, मथां मानी अचे थी। मनो सलवा मूं तव्हांखे सम्झायो हो लास्ट वीडियो में, पुठी वीडियो में मूं तव्हांखे सम्झायो कि हिकिड़ी क़िस्म जी मानी अचे थी, असां रोज़ इहो जेको पखियुनि जा गोश्त खाऊं था ऐं पंहिंजो इहा जेका मानी अचे थी असांजे मथां इहे खायूं था, असां सां जेको आहे इहो हाणे हले कोन थो। त हाणे तूं ईअं कर, दुआ कर असांजे लाइ पंहिंजे रब सां। त ॾिसो छा थो थिए, लन नस्बिर अला तआमिन वाहिद फदउ लना, दुआ कर असांजे लाइ रब का, पंहिंजे रब सां, युखरिज लना मिम्मा तुंबतिल अर्द, कि हू कढे ज़मीन मां असांजे लाइ जेको आहे सायूं शयूं, तुंबतिल अर्द माना इहे भाॼियूं वाॼियूं ऐं इहे जेके आहिनि हर्ब्स थींदा आहिनि, इहे जेके आहिनि कढे असांजे लाइ उतां। मिन बकलिहा व कसाईहा व फूमिहा व अदसीहा व बसलिहा, इन्हनि वरी शयुनि जा नाला ॿुधाया कि असांखे हीउ बि खाइणो आहे, हीउ बि खाइणो। त हुनमें हुननि चयो कि असांखे सायूं शयूं खाइणियूं आहिनि, असांखे जेको आहे खीरा खाइणा आहिनि, असांखे जेको आहे उहो थूम खाइणी आहे। थूम खे जेको आहे अरबी में फूमिहा, असां चवंदा आहियूं थूम, त हीअ चवंदा फूमिहा। व अदसीहा जेको आहे, ऐं असां लाइ दालूं कढे जेके, ऐं असांजे लाइ जेको आहे बसर कढे, बसलिहा, असां बसर चवंदा आहियूं, हीअ अरबी में जेको लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे अलाह साईं क़ुर में, बसलिहा, त असांजे लाइ जेको आहे इहो बसर बि कढे। हाणे ॾिसो मूसा अलैहिस्सलाम छा थो जवाबु ॾिए उन्हनि खे। मूसा अलैहिस्सलाम चए थो, छा तव्हां तब्दील करण, कालस्तब्दिलून लज़ी हुआ अदना बिल्लज़ी हुआ ख़ैरुन। त ॾिसो मूसा अलैहिस्सलाम चयो त छा तव्हां मटाइण चाहियो था उन्हनि शयुनि सां जेके सस्ती शयूं आहिनि, उन सां इहा बहितरीनु शइ। हाणे फ़र्ज़ु करो तितर जो गोश्त हुजे ऐं मानी हुजे, उहो बहितरीनु हिकिड़ो खाधो अलाए था न, या तव्हां चओ न मूंखे बसर मानी खाइणी आहे, ठीकु आहे। त इहे शयूं त ज़मीन में निकिरंदियूं हुयूं, मार्केट में बि मिलंदियूं हुयूं। त मूसा अलैहिस्सलाम चयो हेॾी ख़ैर जेके तव्हांखे आसमाननि मां पियो अचे खाधो, तव्हांखे वरी इन्हनि जी फ़िकर लॻी पई थूम ऐं बसर जी। त पोइ ॾिसो हू छा थो चए, एहबितू मिस्रन, मिस्र जेको आहे शहर खे चयो वेंदो आहे, के बि शहर का बि आबादी हुजे, शहरी आबादी हुजे, उनखे चइबो आहे मिस्र। मिस्र मुल्क जो बि नालो आहे, इजिप्ट जो नालो बि आहे, पर हिते मिस्र जेको आहे हिन आयत में, आयत नंबर 61 में सूरह बकरा में, इहो मिस्र जेको आहे शहर जे लाइ या बस्ती जे लाइ इस्तेमालु कयो। तव्हां के बि बस्ती में वञो, फ़इन लकुम मां सालतो, तव्हांजे लाइ हुते उहे शयूं रखियूं हूंदियूं जिन्हनि जो तव्हां सवाल करो पिया, जेके असां सां घुरो पिया। वदुरिबत अलैहिम ज़िल्ला, त हू जेको आहे हू पंहिंजी शर्मिंदा थी विया, इलाही शर्मिंदा थी विया, उन्हनि ते ग़ालिब अची वई शर्म। व मस्कना, ऐं बिल्कुलु हुननि ते बिल्कुलु चिपकी वई शर्म जेको आहे उन्हनि ते अची करे वेही रही। व बाउ बिग़ज़बिन मिनल्लाह, ऐं हिननि जेको आहे अलाह साईं जो जेको ग़ज़ब आहे, उहो जेका कावड़ आहे, उहा बि हिननि पंहिंजी तरफ़ जेको आहे हुनजो रुख़ करे छॾियो। मिनल्लाहि ज़ालिक बिअन्नहुम कानू यकफ़िरून, इन जे लाइ कि जेको हिननि कुफ़र कयो। हीअ ज़रे ज़रे ते इन्हनि सां जेको आहे न बि हिननि खे पाणी मां कढी वञे, न बि हिननि जे जेको आहे वॾा वॾा कमु करे ऐं वरी फिरी वेंदा हुआ, हर 5 मिंटे खां पोइ फिरी वेंदा हुआ। यकफ़िरून बि आयात अलाह साईं जी आयतनि सां बि फिरी वेंदा हुआ, जेके हुकुम चया वेंदा हुआ, जेके किताब में ॻाल्हियूं हिननि खे ॿुधाई वेंदियूं कि बाबा जेको आहे अलाह साईं जी जेको आहे नाफ़रमानी न कजो, जेको आहे नबी जी ॻाल्हि ॿुधिजो, इहे जेके बि फ़रमान हूंदा इहे उन सां हमेशह फिरी वेंदा। यकफ़िरून बि आयात अलाह साईं जी आयतनि सां ई फिरी वेंदा हुआ, उनखे झुटलाए छॾंदा हुआ, कूड़ ॻाल्हाईंदा हुआ, उन ते रहंदा कयो। वयक़्तुलून नबीन, अलाह साईं चए पियो ऐं त हीअ छा कंदा हुआ कि नबीअनि जा जेके आहिनि क़तल कंदा हुआ। इहो पोइ जी ॻाल्हि कई पई वञे कि अलाह साईं चए पियो कि हीअ क़ौम अहिड़ी नाफ़रमान हुई
कि उनखां पोइ जेके नबी ईंदा उन्हनि जा क़तल कया वेंदा। हुन में कुझु नाला असांखे ख़बर आहिनि, जीअं ज़करिया अलैहिस्सलाम जो क़तल कयो वियो, पंहिंजो हुनजो जेको पुटु हो यहिया अलैहिस्सलाम उनजो बि क़तल कयो वियो। तंहिंखां पोइ ईसा अलैहिस्सलाम जी क़तल जी हिननि कोशिशि कई पर अलाह साईं हुनखे खणी छॾियो। त हीउ को बि नबी ईंदो बसि हुनखे क़तल करे छॾंदा। त हिते हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दौरु पियो हले ऐं इहे जेके आयतूं आहिनि इहे मदीने में लहनि पियूं ऐं अलाह साईं जेको आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़रिए जेको आहे इन्हनि माण्हुनि खे ॿुधाए पियो त हीअ ॿुधनि पिया त चवनि पिया इहे त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त असांजा सॼा राज़ ख़बर आहिनि, असांखे त असांजा सॼा कचा चिठा जेको आहे हिन खे अलाह साईं ॿुधाए पियो, हिन खे ख़बरूं आहिनि असां कहिड़ी हरकतूं कंदा। छो त हिननि जी किताबनि में इहे कहाणियूं लिखियलु हुयूं, इहे जेके बि हिननि जूं हरकतूं हुयूं लिखियलु हुयूं, हिननि खे ख़बर हुई, हिननि जे आलमनि खे ख़ासि तरह सां ख़बर। त जॾहिं इहे आयतूं ॿुधनि पिया त हीअ परेशान थियनि पिया, पर उहा साइड जी ॻाल्हि आहे। त अलाह साईं चए थो हीअ कुफ़र कंदा हुआ ॿी आयत लाइ अलाह साईं जी आयतनि जो, यक़्तुलून नबीन ऐं क़तल कंदा हुआ नबीअनि जो बग़ैर हक़ ॻाल्हि के वजह जे बग़ैर जेको आहे हुननि जो कंदा। ज़ालिक बिमा असौ व कानू यातदून। इन्ही तरीक़े सां हीअ जेको आहे हर वक़्तु जेको आहे अलाह साईं जी नाफ़रमानी कंदा। एतदा जेको आहे उन चइबो आहे हदनि सां जेको आहे वधी वेंदा ऐं जेको आहे हीअ अलाह साईं जी हर जेका निशानी आहे उनखे झुटलाए छॾंदा। इहा हुई आयत नंबर 61। हाणे हलूं था आयत नंबर 62 ते। إن الذين آمنوا والذين هادوا والنصارى والصابئين من آمن بالله واليوم الآخر وعمل صالحا فلهم أجرهم عند ربهم ولا خوف عليهم ولا هم يحزنون. إن الذين آمنوا والذين هادوا والنصارى والصابئين من آمن بالله واليوم الآخر وعمل صالحا فلهم أجرهم عند ربهم ولا خوف عليهم ولا هم يحزنون. अलाह साईं चए थो इहे जेके आहिनि इन लज़ीना आमनू जेके ईमान खणी अचनि वल्लज़ीना हादू उहे हुजनि हुननि मां जेके यहूद हाद मां निकितो आहे। यहूद जो असल माना हुओ जेके हिदायत वारा, पर हीअ त हिदायत त जेको फिरंदा रहंदा, पर हिननि जो नालो इहो पइजी वियो हादू अलाह साईं हिननि यहूदियुनि जे लाइ हिते इस्तेमालु कयो आहे। हादू व नसारा जेको आहे उहो क्रिश्चियंस खे। साइबीन जे बारे में असांखे वधीक ख़बर कोन्हे, पर चवनि था कि इहे शायदि कुझु तफ़ासील में लिखियलु आहे कि इहो हूंदा हुआ जेके बाहि खे मञंदा। इहे जेके असां पारसी रहनि था कराची जहिड़े शहरनि में, वॾे शहरनि में किथे किथे कुझु पारसी को रहनि था, इंडिया में बि रहनि था ऐं ईरान में बि वॾी तादाद में रहनि था। इहे जेके हूंदा हुआ इहे बाहि खे मञंदा हुआ, अलाह खे बि मञंदा हुआ। त मतिलबु इहे पोइ पंहिंजियूं डेवलप कंदा आदतूं, जेके किनियूं आदतूं बाहि खे ख़ुदा ठाहे वरितो, या नसारा जेको आहे उहो ईसा अलैहिस्सलाम खे पुटु ठाहे वरितो, या मूसा अलैहिस्सलाम जा जेके माण्हू हादू हुआ यहूद हुआ हुननि चयो कि बसि असां जेको आहे अलाह साईं जा वेझा आहियूं, ॿिया सभु जानवर आहिनि, उहे माण्हू ई कोन्हनि खे, माण्हू कंहिंखे मञंदा ई कोन्हनि। हिननि जो आहे कि माण्हू इंसान जेको आहे उहो जेको आहे उहे बनी इसराइली आहिनि। त अलाह साईं चए थो इहे जेके बि क़ौमूं आहिनि मन आमन बिल्लाहि, उहो अगरि ईमान रखनि थियूं अलाह ते वल यौमिल आख़िर ऐं ईमान रखनि थियूं यौमिल आख़िर ते, इहो मुस्लमाननि ते बि इहे सभु शयूं जेके आहिनि उहे लागू थियनि। अमल सालिह ऐं सुठा कमु करनि था अमल सालिह, पोइ अलाह साईं चए थो फलहुम अजरुहुम इंद रब्बिहिम, हुननि जो अजर जेको आहे अलाह साईं वटि आहे। वला ख़ौफ़ुन अलैहिम, त हुननि जे लाइ को ख़ौफ़ कोन्हे, के क़िस्म जो डपु कोन्हे, को डाह कोन्हे। अलैहिम हुननि जे मथां वला हुम यहज़नून, ऐं ना ई हुननि ते का उदासी ईंदी। तव्हांखे पहिरीं बि सम्झाए चुको आहियां कि उदासी इंसान ते ईंदी आहे कि ख़ौफ़ जे करे। इहो डिप्रेशन जी बीमारी बि माण्हुनि खे थींदी आहे, उहे कंहिं शइ सां डिॼी वेंदा आहिनि, डिॼण खां पोइ जेको आहे उन्हनि ते जेको आहे हिकिड़ो ख़ौफ़दारी थींदो आहे, त पोइ उहो डिप्रेशन में हलिया वेंदा आहिनि ऐं उन्हनि ते उदासी छाइजी वेंदी आहे। وَإِذْ أَخَذْنَا مِيثَاقَكُمْ وَرَفَعْنَا فَوْقَكُمُ الطُّورَ خُذُوا مَا آتَيْنَاكُمْ بِقُوَّةٍ وَاذْكُرُوا مَا فِيهِ لَعَلَّكُمْ تَتَّقُونَ। यह पढ़ूं पिया आयत नंबर 63। अल्लाह साईं चए थो वस अख़ज़ना मीसाक़कुम,
हाणे ॾिसो हिन पक्को एग्रीमेंट करिणो आहे इन बनी इसराइल सां, ऐं ज़रे ज़रे ते फिरी असां वापसि वरी हुन स्टोरी अलाह साईं हुन में विच में क़ुर में कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे कि विच में अलाह साईं हिकिड़ी आयत अहिड़ी विझी छॾींदो आहे जंहिंसां तव्हांखे का नसीहत मिले या को तव्हांजे लाइ सुठो वाज़ हुजे। वाज़ चइबो आहे कि सुठी नसीहत जे लाइ का सुठी ॻाल्हि करे छॾे, त हीअ कॾहिं कॾहिं विच में अलाह साईं वाज़ खणी ईंदो आहे। त अलाह साईं इहो सॼो ॿुधायो कि जेके इहे माण्हू आहिनि, हादू आहिनि या नसारा आहिनि या साहिबीन आहिनि, इहे अगरि ईमान वारा आहिनि ऐं अमल सालिह कनि था त पोइ हिननि खे जेको आहे का ॾिजण जी ज़रूरत कोन्हे। इहो थिए पियो सॼो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जे पैगाम सां पहिरीं या जिते उहो पैगाम कोन पहुतो आहे उन्हनि जे लाइ इहा आयत लॻे थी। पर अगरि हिकिड़े दफ़ा जेको आहे साफ़ साफ़ ज़ाहिर थी वियो आहे त पोइ जेको आहे इस्लाम ई अलाह साईं रस्तो असांजो। इहा ॻाल्हि ईंदी सूरह माइदा में अॻियां हली, जॾहिं असां 5 चैप्टर पढ़ंदासीं, क़ुर जो 5 बाब पढ़ंदासीं, उते वञी इहा ॻाल्हि असां ते खुलंदी कि अलाह साईं चवंदो इस्लाम ई आहे जेको आहे उहो दीन मूंखे क़बूल आहे, ऐं इन जे अलावा जेको बि कुझु केरु खणी ईंदो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ, ऐं जेसिताईं इस्लाम जी आवाज़ कोन पहुती हुनजी त ॻाल्हि बि आहे, हुनजो हिसाब किताब ॿियो आहे। पर अगरि कंहिं ताईं इस्लाम जो जेको आहे पैगाम पहुतो ऐं साफ़ साफ़ हुन ते ज़ाहिर थी वियो त पोइ हुनखे हुन ते लागू थी वियो कि हू इस्लाम जे हिसाब सां हुनजो हिसाब किताब थींदो। पर अगरि कंहिं ताईं इस्लाम कोन पहुतो आहे, हुन ते फ़र्ज़ु करो यहूदियुनि जो दीन पहुतो आहे, उहो ज़ाहिर थियो त पोइ हू पोइ सुठो माण्हू हूंदो ऐं ईमान आख़िरत ते बि रखंदो हूंदो, अलाह ते बि रखंदो हूंदो, त इहे जॾहिं जेके ॻाल्हियूं हूंदियूं त पोइ अलाह साईं हुननि जो हिसाब मुख़्तलिफ़ तरीक़े सां कंदो, ॿिए तरीक़े सां कंदो, ऐं अलाह चयो हुननि जे लाइ का परेशानी जी ॻाल्हि कान्हे। हाणे वरी अचूं था 63 खे वरी सां जेको आहे असां वापसि था अचूं ऐं हिनखे सम्झण जी कोशिशि था करूं। अख़ज़ना मीसाक़कुम, अलाह साईं हिननि सां वरितो हिकिड़ो पक्को एग्रीमेंट वठण जे लाइ ॾिसो अलाह साईं करिणो छा पियो, वरफ़अना फ़ौक़कुम तूर, त हिननि जे मथां अलाह साईं खणी आयो हिकिड़ो पहाड़, तूर जो पहाड़, चई कि हाणे जेको आहे तव्हां इहो एग्रीमेंट कयो न त इहो पहाड़ माना हुननि खे बाक़ाइदा एॾे प्रेशर ख़ुज़ूमा आतैनाकुम बिक़ुव्वतिन, ऐं झलो हुन शइ खे जेको तव्हांखे मूं ॾिनी आहे उनखे मज़बूती सां। त हिननि यहूदियुनि खे चयो पियो वञे कि तव्हांखे तौरा किताब ॾिनी आहे अलाह साईं, त हुनखे झलो हुनजे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जी पूरी जेको आहे कोशिशि करो, ऐं हिनखे जेको आहे इम्पोर्टेंस ॾियो। त हिन जे ज़रिए असांखे बि अलाह साईं ॿुधाए पियो कि ॾिसो मूं हुननि खे चयो कि तौरा खे झलो, त तव्हांखे जेको आहे तव्हां ते फ़र्ज़ु आहे कि तव्हां क़ुर खे झलो। अॼु मूं तव्हांखे क़ुर ॾिनो आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़रिए, त हिनखे झलण जी माना छा आहे, हिनखे ज़िंदगीअ में आणो, हिन जे हिसाब सां ज़िंदगी गुज़ारो, कूड़ न ॻाल्हायो, धोखेबाज़ी न करो, हिक ॿिए जो हक़ न मारो, कंहिं ते ज़ुल्म न करो। इहे सभु शयूं जेके आहिनि अलाह साईं असांखे इनडायरेक्टली चए पियो। पैगाम त वञे पियो यहूदियुनि जो, पर असांखे इहो सॼो ॻाल्हि सम्झाई पई वञे। तुरख़ुज़ूमा आतैनाकुम, त झले वठो उन शइ खे, वठी लायो उन शइ खे, बिक़ुव्वतिन वज़कुरू, ऐं यादि करो मा फ़ीहि लअल्लकुम तत्तक़ून, जेको कुझु हिन जे अंदरि आहे इनखे पढ़ो, इनखे यादि रखो पंहिंजे ज़हननि में, ऐं अलाह साईं जो तक़वा इख्तियार करो, ऐं अलाह साईं जो जेको आहे वेझो थियो ऐं राइचस थियो, मतिलबु नेक माण्हू थियो, सुठा माण्हू थियो, ऐं इन किताब ते अमल कयो। ثم توليتم من بعد ذلك فلولا فضل الله عليكم ورحمته لكنتم من الخاسرين। ثم توليتم، ये आगे आयत अचे पई 64 नंबर, ثم توليتم वरी फिरी विया من بعد ذلك, इन ॻाल्हि खां पोइ फला फदलुल्लाहि अलैकुम वरहमतुहु लकुंतुम मिनल खासिरीन। इहो त अलाह उन्हनि ते रहम करे वेठो, ऐं अलाह साईं चए थो कि मुंहिंजो फज़ल जेको आहे उन्हनि ते हो, अलाह उन्हनि ते जेको आहे उन्हनि ते रहम करे वेठो। चए थो अगरि इहो मूं न कयो हुजे, अलाह साईं चए थो अगरि मुंहिंजो रहम हिननि जे मथां न हुजे हा, पोइ त हीअ वॾे खसारे में पइजी वञनि, वॾे नुक़सान में। पर छा आहे त आउं हिननि खे सची बची सुधारण थो चाहियां, नबियनि जी औलादनि मां आहिनि मुंहिंजा जेके आहिनि, आउं हिननि जे लाइ नबी मोकिलियां थो, किताबूं मोकिलियां पियो, त मूं हिननि ते रहम जो सोचियल त हिननि जी ट्रेनिंग कबी, हिननि खे जेको आहे इन शइ मां कढिबो। ولقد علمتم الذين اعتدوا منكم في السبت فقلنا لهم كونوا قردة خاسئين।
वलक़द अल्लमतुमुल्लज़ीना आतदू मिनकुम फ़िस्सिब्ति फ़क़ुलना लहुम कूनू क़िरदतन ख़ासिईन। अल्लाह साईं चए थो कि ॾिसो हिननि खे इहे ॻाल्हि जी ख़बर हुई कि हिकिड़ा माण्हू हिननि जा अॻे गुज़रिया हुआ जिन्हनि तौरा जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई हुई, पंहिंजो अलाह जे अहकामात जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई। त अलाह साईं छा कयो, अलाह हिननि खे यादि ॾियारे पियो कि हिननि जॾहिं सिब्त हिननि जो जेको छंछरु वारो ॾींहुं आहे उहो अरबी में बि हुनखे चवंदा आहिनि योमुल सिब्त, सीन सां लिखियो वेंदो आहे। सो योमुल सिब्त लिखियो वेंदो आहे। त हुनजी माना इहा कि इन ॾींहुं इहो इबादत जो, जीअं अलाह साईं असांखे योमुल जुमा ॾिनो आहे इबादत जे लाइ, उअं यहूदियुनि खे जेको आहे छंछर जो ॾींहुं ॾिनो वियो हो, सैटरडे। उन ॾींहुं जेको आहे तव्हां कुझु न करो, इहे पंहिंजे कारोबार दुनिया जा कम इहे छॾे अलाह सां लोह हणो। पर असांखे जुमे ॾींहुं अलाह साईं चयो आहे जुमे जी निमाज़ पढ़ण खां पोइ जेको वणे करो, फंतशिरू फिल अर्द, वञो ज़मीन में जेको आहे वञी करे अलाह साईं जो फज़ल तलाश करो, नौकरियूं करो, कमु करो, मार्केट्स हलायो, दुकानूं हलायो, जेको बि करणो आहे। रुगो जुमे जी निमाज़ ताईं जे लाइ असांखे पाबंदी आहे कि अलाह खे यादि करो ऐं सुबुह जो तयारी वठो जुमे जी निमाज़ जी। त इन तरीक़े सां हिननि खे जेको आहे योमुल सिब्त ॾिनो वियो। त अलाह साईं चए पियो कि हिननि जेको आहे अलाह साईं नाफ़रमानी कई ऐं छा कयो, योमुल सिब्त जे ॾींहुं वञी करे हिननि मच्छियुनि खे फासाइण जे लाइ जेको आहे हुन सां पहिरीं सिब्त जुमे वारे ॾींहुं वञी ॼार विझी छॾंदा हुआ ऐं छंछर वारे ॾींहुं मच्छियूं फासी पवंदियूं ऐं पोइ जेको आहे आचर वारे ॾींहुं कढी वठंदा। त चवंदा असां त छंछर ते को कमु कोन कयो, असां त रुगो ॼारनि। अलाह साईं त धोखेबाज़ी हिकिड़े तरीक़े कई। त अलाह साईं चयो हिननि फ़क़ुलना लहुम, त पोइ अलाह साईं हुननि खे चयो ठही वञो भोलड़ा ऐं नापसंदीदा भोलड़ा, मतिलबु कंहिंखे पसंदि अचण वारा न। इहो अलाह साईं हुननि खे हिकिड़े तरीक़े सां सज़ा ॾेई छॾी। कूनू क़िरदतन, थी वञो ख़ासिन, क़िरदतन ख़ासिन, थी वञो भोलड़ा। ऐं जेको आहे तव्हां जेको आहे तव्हांखे ऑर्डर ॾियां थो कि सिब्त जी जेका पाबंदी करो, नथा करो त पोइ वञो हितां। त अलाह साईं चए पियो हिननि खे ख़बर हुई, इन ॻाल्हि जी, इन किसे जी हिननि खे ख़बर हुई जेके इहे माण्हू मूसा अलैहिस्सलाम खां पोइ अचनि। فجعلناها نكالا لما بين يديها وما خلفها وموعظة للمتقين. तो पाण हाणे पढ़ूं था आयत नंबर 66 सूरह बकरा जी। उनमें अल्लाह चए थो कि फजअलनाहा निकालन लिमा बैन यदैहा वमा खल्फहा वमौइज़तन लिलमुत्तक़ीन। त अलाह साईं ठाहे छॾियो इन्हनि ते वॾो हिकिड़ो अज़ाब, इन्हनि ते वॾी हिकिड़ी सज़ा ॾेई छॾी। अहिड़ी सज़ा ॾिनी इन्हनि खे जेको भोलड़े थियण जो ऑर्डर कयो वियो, अहिड़ी सज़ा ॾेई वञी वञी जेको हिननि खे बि हुनजी वॉर्निंग मिली वञे, हुन जो डपु दिलि में वेही रहे ऐं अॻियां जेके हिननि जी औलादूं अचनि, जेके ॿिया माण्हू अचनि, उन्हनि खे बि जेको आहे इहा ॻाल्हि सम्झ में अचे कि अलाह जी जेको आहे नाफ़रमानी करण जा कहिड़ा नतीजा निकिरी सघनि था। त इहो अलाह साईं अहिड़ी सज़ा हिननि खे ॾिनी। त ऐं ॿियो हिन में जेको आहे हिकिड़ो सुठे तरीक़े सां हिननि जेके माण्हू तक़वा करण वारा हूंदा उन्हनि जे लाइ हिकिड़ो सुठी एडवाइस आहे, उन्हनि जे लाइ हिकिड़ो वाज़ आहे, हिकिड़ो उनमें जेको आहे अलाह साईं जी तरफ़ां हिकिड़ो मशवरो आहे कि ॾिसो तव्हां जेको आहे मुंहिंजी ॻाल्हि अगरि कोन मञंदा त पोइ सभु पावर्स मूं वटि आहिनि, पोइ तव्हांजो जेका आहे का ज़िम्मेदारी असां ते कान्हे। हाणे हिकिड़ी नई आखाणी शुरू थिए थी आयत नंबर 67 खां, जंहिंमें इन सूरह जो नालो जेको बकरा आहे उहो हाणे जेके आयतूं ईंदियूं इहो इन सां असांखे ख़बर पवंदी कि इन जो नालो सूरह बकरा छो आहे। وَإِذْ قَالَ مُوسَى لِقَوْمِهِ إِنَّ اللَّهَ يَأْمُرُكُمْ أَن تَذْبَحُوا بَقَرَةً قَالُوا أَتَتَّخِذُنَا هُزُوًا قَالَ أَعُوذُ بِاللَّهِ أَنْ أَكُونَ مِنَ الْجَاهِلِينَ। وَإِذْ قَالَ مُوسَى لِقَوْمِهِ, त यादि करो जॾहिं मूसा चयो पंहिंजी क़ौम खे इन्न अल्लाह यामुरुकुम अन तज़बहू बकरतन क़ालू, बकरा। त अलाह साईं जेको आहे ऑर्डर ॾिनो हिननि खे कि तव्हां हिकिड़ी ज़बह करो, हिकिड़ो स्लॉटर करो, हिकिड़ी ज़बह करो, बकरा हिकिड़ी ॻऊं। कालू, त हिननि चयो, हिननि बनी इसराइल जे माण्हुनि चयो, मूसा पंहिंजी क़ौम खे अची चयो कि ॾिसो अलाह साईं ऑर्डर मोकिलियो आहे
कि तव्हां हिकिड़ी गऊं खे हलाल कयो, ज़बह कयो। त हिननि चयो, क़ौम वारनि चयो, कालू अतत्खिज़ुना हुज़वा क़ाल अऊज़ु बिल्लाहि अन अकून मिनल जाहिलीन। हुननि चयो, छा मूसा तूं असां सां मज़ाक़ करीं थो? छाजे लाइ इहो चयूं कि तूं असां सां मज़ाक़ करीं थो? छो त हिननि जे दिलि में जेको आहे गऊं जी त वॾी इज़त हुई। जॾहिं मूसा अलैहिस्सलाम वियो पहाड़ ते मिलण अल्लाह साईं सां, त हिननि त पुठियां गऊं ठाहे हुनजी पूॼा पिया कया। त हुननि चयो कि ही शायदि असांजो ईअं ठठो थो करे, मज़ाक़ थो करे। त हिते मूसा अलैहिस्सलाम चयो, कहिड़ी ॻाल्हि था करो, अऊज़ु बिल्लाह, ऐं अल्लाह साईं सां पनाह घुरां थो। अञा अगरि आउं अल्लाह साईं जे बारे में का मज़ाक़ मश्करी वारी ॻाल्हि थोरी करणु आयो आहियां। अन अकून मिनल जाहिलीन, आउं त थी वेंदुसि उन्हनि माण्हुनि में जेके जाहिल हूंदा आहिनि, जेके अल्लाह साईं जे ऑर्डर्स खे मश्करी करे सम्झंदा आहिनि। अॼुकल्ह मुस्लमाननि जो इहो हाल आहे न कि अल्लाह साईं जा ऑर्डर्स जेके आहिनि उहो एॾी इम्पोर्टेंस कोन्हे माण्हुनि खे ज़िंदगी में। त मूसा अलैहिस्सलाम पियो चए कि अल्लाह साईं जे ऑर्डर्स खे केरु मज़ाक़ सम्झंदो, इहो आउं त पोइ थी वञा जाहिलनि मां। قالوا ادع لنا ربك يبين لنا ما هي قال إنه يقول إنها بقرة لا فارض ولا بكر عوان بين ذلك فافعلوا ما تؤمرون. त पोइ हिननि खे जॾहिं ख़बर पई कि मूसा अलैहिस्सलाम चए पियो गऊं कटण जे लाइ, त आयत नंबर 68 में ॾिसो छा था चवनि। कालू अदू लना रब्बका युबय्यिन लना मा हिय काला इन्नहु यक़ूलु इन्नहा बक़रतन ला फारिदुन वला बकरुन अवानुम बैन ज़ालिक फफ़अलू मा तुअमरून। त हिननि चयो, दुआ कर, तूं पुछ पंहिंजे रब सां, सॾु हुनखे, पंहिंजे रब खे आवाज़ आण ऐं हुनखे चओ कि असांखे साफ़ साफ़ ॿुधाए कि ही जेका आहे कहिड़ी क़िस्म जी गऊं हुजे। त हिते हुन चयो मूसा अलैहिस्सलाम, काला इन्नहु यक़ूलु, अल्लाह चवे थो कि अहिड़ो बकरो हुजे जेको न त सफ़ा को नंढो हुजे, बसि विचोले साइज़ जो हुजे, ऐं उहो करो जेको तव्हांखे चयो वियो आहे। तव्हांखे जेको चयो वियो आहे उहो करो, जेका घणो नंढो बचो बि न हुजे गऊं जो, सफ़ा ऐं नंढो बि न हुजे, ऐं सफ़ा जेको आहे इहो वॾो बि न हुजे, बसि विचोले क़िस्म जो हुजे। قالوا ادع لنا ربك يبين لنا ما لونها قال إنه يقول إنها بقرة صفراء فاقع لونها تسر الناظرين. वरी आया आयत नंबर 69 में, वरी आया अल्लाह साईं खे, कालू अदू लना, वरी सॾु तूं पंहिंजे रब खे, चओ युबय्यिन लना, असांखे साफ़ साफ़ ॿुधाए कि हुनजो रंग कहिड़ो हुजे। मालूनुहा काल इन्नहु यक़ूलु इन्नहा बक़रतन सफ़राउ फ़ाक़िउन लूनुहा तसरुन नाज़रीन। हुननि मूसा अलैहिस्सलाम चयो कि मुंहिंजो रब चए थो कि जेको आणो या गऊं आणो इहा पीले रंग जी हुजे, ऐं फ़को जो मतिलबु आहे चमकंदड़ हुजे, सुहिणो कलर हुजे, ऐं उनजो रंग सुहिणो हुजे, ऐं अहिड़ो रंग हुजे जॾहिं माण्हू उन्हनि खे ॾिसनि त हुननि खे ॾाढो मज़ो अचे ॾिसी करे कि कहिड़ी सुहिणी शइ आहे। त हाणे ही पंहिंजे लाइ मामले खे ॾुखियो कंदा पिया वञनि बनी इसराइल, पुछी छो त हिननि जी नियत कोन्हे गऊं कटण जी, हिननि जी सफ़ा इन ॻाल्हि ते ई राज़ी कोन्हनि। त हाणे ही रुॻो ईअं ट्रिकबाज़ी पिया कनि, मूसा अलैहिस्सलाम वटि फिरी पिया अचनि, भला केतिरी वॾी हुजणु घुरिजे, हुनजो रंग छा हुजणु घुरिजे, इन तरीक़े जा फिज़ूल जेके आहिनि सवाल कनि पिया, ऐं अल्लाह साईं बि जवाबु ॾींदो पियो वञे, ऐं हिननि जे लाइ मामिलो इहो ही पंहिंजो पाण जे लाइ मामिलो ॾुखियो कंदा पिया वञनि। قالوا ادع لنا ربك يبين لنا ما هي إن البقرة شابه علينا وإنا إن شاء الله لمهتدون. वरी आया आहियूं मूसा अलैहिस्सलाम वटि, आयत नंबर 70 में आहियूं हाणे असां। 70 में वरी अल्लाह साईं वटि वरी आया, ऐं पंहिंजे मूसा अलैहिस्सलाम वटि वरी आया। कालू अदू लना, सॾु पंहिंजे रब खां युबय्यिन लना, उहो चओ उन्हनि खे कि असांखे साफ़ करे ॿुधाए, मां ही अनल बकरा तशाबह अलैना व इन्ना इंशा अल्लाहु लमुहतदून। उन सां पुछो कि इहा गऊं कहिड़ी क़िस्म जी हुजे, माना ॾिसण में कहिड़ी हुजे,
ऐं असां जेको आहे इंशाअल्लाह अलाह साईं असांखे हिदायत ते रखंदो, असां इहो कंदासीं जेको चवे पियो न इहो कंदासीं। लेकिन हाणे असांखे ॿुधाए त सही कि तशाबे माने कहिड़े क़िस्म जी कंहिंसां मिलंदड़ जुलंदड़ हुजे। قال إنه يقول إنها بقرة لا ذلول تثير الأرض ولا تسقي الحرث مسلمة لا شية فيها قالوا الآن جئت بالحق فذبحوها وما كادوا يفعلون. ॾिसो अलाह साईं छा थो चए, त मूसा अलैहिस्सलाम काला मूसा अलैहिस्सलाम ऐं इन्नहु यक़ूलु चए थो रब इन्नहा बकरतन ला ज़लूलु तुसीरुल अर्द, अहिड़ो हुजे अहिड़ी गऊ हुजे जेका अहिड़ो ढॻो हुजे जेको ज़मीन में खिड़ियो न वियो हुजे, माना हुनखां मज़दूरी वारो कमु न कयो हुजे, ॾुखियो कमु न कयो हुजे। वला तस्कील हर्स, ऐं पाणी कढण जे लाइ बि जेको आहे ढगनि खे यूज़ कयो वेंदो पाणी कढ, इहो बि हुन न कयो हुजे। मुसलमतन माना अहिड़ो तगड़े क़िस्म जो हुजे, बाक़ाइदा मुकमल क़िस्म जो साबुत क़िस्म जो ढॻो हुजे, गऊं हुजे, ऐं जंहिंजो रंग जेको आहे पीले रंग जो हुजे, ऐं हुन को कमु न कयो हुजे, न हल हलायो हुजे, न पाणी छिकियो हुजे। ॾिसो था न पाणी छिकण जे लाइ अॻे ढगा यूज़ थींदा, उहो पाणी हेठां खां खणी ईंदो हो जेको, त अहिड़ा को बि मज़दूरी न कई हुजे। फीहा कालू अलआन जीत बिलहक़ फज़बहू वमा कादू यफ़अलून, पोइ हिननि वञी करे जेको आहे हिननि चयो हाणे असांजी ॻाल्हि सम्झ में अची कि पीलो हुजे, साबुत हुजे, विचोलो हुजे, ॾिसण में जेको आहे सुठो हुजे, ऐं पंहिंजो कंहिं क़िस्म जी मज़दूरी कमु न कयो वञे। इन पुठियां बि हिकिड़ो किस्सो आहे, चवनि था कि उन ज़माने में हिकिड़ो ॿारु हो जेको पंहिंजी माउ जी लाइ ख़िदमत कंदो, उन वटि हिकिड़ो ई इहो ढॻो हो। ऐं पोइ ही जॾहिं उनखे ख़बर पई कि अलाह साईं अहिड़ो ऑर्डर कढियो आहे हिननि जे लाइ, ॻोल्हंदा पहुता हुनजे लाइ कि बाबा इहो तूं असांखे विकिणंदो, हुन बि चयो कि जेको आहे विकिणंदुसि हिनखे सोने में तोरे पोइ विकिणंदुसि। त उन ढॻे खे जेको आहे सोन में तोरियो वियो। इहो किस्सो क़ुर में कोन्हे, पर इहो मुख़्तलिफ़ तफ़ासीर में इस्तेमालु कयो वियो आहे, ऐं हुनखे जाम पैसा मिलिया, ऐं हू जेको आहे अमीर थी वियो छोकिरो जे हिननि खे इहा गऊं विकिणी। ऐं अलाह साईं चयो हिननि कयो इहो बिलहक़ जीत बिलहक़ फज़बहू, सो हिननि ज़बह कयो गऊं खे, पर हिननि जी नीयत सफ़ा कोन हुई। कादू जो मतिलबु आहे कि हिननि जी मर्ज़ी कोन हुई, पर हिननि खे इहो फेल जेको आहे करिणो पियो अलाह साईं जे ऑर्डर सां, जेको आहे हिननि खे करिणो पियो। ही हुई आयत नंबर 71। हिते असांजो अॼु जो रुकू ख़तमु थो थिए। ही असांजा 7 रुकू जेके आहिनि सूरे बकरा जा मुकमल थी विया। टोटल हिन जा 40 रुकू आहिनि। इंशाअल्लाह असां थोरो थोरो करे पढ़ी हिन खे 40 रुकुनि खे पूरो कंदासीं, ऐं इन मां जेके सबक़ मिलनि पिया कि अलाह साईं जी जेको आहे नाफ़रमानी न करणु घुरिजे, अलाह साईं सां को जेको आहे कि हुनजी ॻाल्हियुनि खे सीरियसली वठिजे ऐं क़ुर खे सीरियसली सम्झिजे। अलाह साईं हिननि पैगामनि में जेके ॻाल्हाए पियो बनी इसराइल जो, इन में असांजे लाइ छा रखियो, असांखे छो ॿुधाई पियूं वञनि, इहे सम्झण जूं ॻाल्हियूं आहिनि। अलाह हिननि खे अलाह असां सभिनीनि खे हिन जी सम्झ था करे, ऐं जेको आहे क़ुर खे असां ज़िंदगी खे बहितर ठाहिण जे लाइ इस्तेमालु करे सघूं। अॼु जो प्रोग्राम हिते ख़तमु कयूं था। 71 आयतूं पढ़ी चुका आहियूं। ॿी जेका नेक्स्ट टाइम पंहिंजी वरी जॾहिं पंहिंजी मुलाक़ात थींदी त आयत नंबर 72 खां पाण शुरू कंदासीं, ऐं उहो हूंदो असांजो 8हों रुकू। 8हों रुकू असांजो शुरू थींदो, ऐं पोइ असां पढ़ंदासीं हुन में इन गऊं वारे किसे जे पुठियां छा आहे, अलाह साईं छो हिननि खे कटण जे लाइ इहो ऑर्डर कयो, ऐं इन मां कहिड़ा ॿिया राज़ जेके आहिनि उहे ज़ाहिर थिया। इंशाअल्लाह वरी तव्हां सां मुलाक़ात थींदी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वल असर इन्नल इंसान लफ़ी ख़ुसर इल्लल्लज़ीना आमनू वअमिलुस्सालिहात वतवासौ बिल हक़ वतवासौ बिस सब्र। जज़ाकुमुल्लाह ख़ैर।